बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम सिधी ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंबर। मूंखे स्टूडियो में जॉइन कंदा सीनियर तर्जुमे निगार गुलाम नबी मुराद साहब भलीकार। ईरान ऐं अमेरिका वारो तकरार हिकु भेरो ॿीहर शुरू थी वियो आहे। वरी अमेरिका पंहिंजा जहाज़ छॾाइण जे लाइ उते पंहिंजो छिकताण कई आहे। पोइ उनखां पोइ वरी ईअं पियो लॻे त शायदि सिधी रीति वरी वापसि ॿीहर जंग शुरू थिए पई। मामला कहिड़े पासे पिया वञनि सर? इन खे जेकॾहिं ॾिसो, असांजे सिंधी माण्हूअ खे आम ॿोलीअ में ॿुधायूं, जेकॾहिं वॾेरो मकार आहे जी हा, ऐं वॾेरो हरामी आहे ॻोठ जो हुनखे पराओ माल बि खपे, सुहिणी कंहिंजी धीउ आहे त उन में बक अथसि, त बटाई बि खणी वञणी आहे, हारनि खे ॾटा ॾियणा आहिनि, त इहो ईअं आहे। दुनिया में अमेरिका हिकिड़ो हरामी कमु था, हरामी वॾेरो आहे जी हा, जेको मकार आहे ऐं जेको सच जी ॿोली सही विरले ॻाल्हाईंदो आहे, ज़ुल्म ॾाढ ऐं जबर जो निशानो बनाईंदो आहे। सो उनजे करे ईरान जी हदुनि में, ईरान जे सरहदुनि में तुंहिंजो कहिड़ो कमु जो तूं उते हलचल थो करीं, या माना इहो हरमोज़ ते कब्ज़े करण वारी ॻाल्हि आहे न। जी हा, ऐं जॾहिं तव्हां होॾां चओ था असांखे ॻाल्हियूं करणियूं आहिनि, त पोइ हिकिड़े पासे थियो न। हू तव्हांखे ॿुधायो त अमेरिका हिन ख़िते में, दुनिया जे सॼे दुनिया में ईअं आहे जीअं ॻोठ जो वॾो हरामी वॾेरो हुजे। सही, या हरामखोर हुनजा फर हुजनि, ॿार हुजनि। सो तंहिंजे करे उहो हिकिड़ी हराम खोरीअ वारी इंस्टीट्यूशन आहे जंहिंजो सरबराह ट्रम्प आहे, जी हा, जंहिंखे इंसानियत जी बि क़दुरु कोन्हे ऐं न हुनखे ॿिया वैल्यूज़ आहिनि। हू हिकिड़ो दरंदो आहे ऐं हुनखे मतिलबु इंसान ज़ात लाइ का हमदर्दी कान्हे। इंसान ज़ात लाइ हुनखे अलाए को अहिड़ी हुन सां ट्रेजिडी थियल आहे, कम्पलेक्सिस अथसि नंढे हूंदे, जो हुन माण्हूअ खे रहम ऐं करम वारी ॻाल्हि ई कान्हे का। एतिरियूं खून रज़ी कराई अथई इसराइल जे पीउ खे, ताक़तदार इसराइल जो कमु करे, जेकॾहिं अमेरिका जी सपोर्ट न हुजे, ट्रम्प जी सपोर्ट न हुजे, अमेरिका जी पंहिंजी सपोर्ट न हुजेसि। जी हा, सो तंहिंजे करे उर्दू में आहे, पर ज़ुल्म फिर ज़ुल्म में बढ़ता है तो मिट जाता है। लॻे ईअं थो त अमेरिका जा बि आख़िरी ॾींहं अचनि पिया ऐं इंशाअल्लाह ईंदा, छो त अलाह खे ज़ुल्म कॾहिं बि जी हा, जेको आहे न सो कोन वणंदो आहे न को। अलाह खे इहा ॻाल्हि वणे, मरण वारी आहे त तव्हां मज़लूमनि खे मारियो, माण्हू शहीद कयो, माण्हुनि खे जेको आहे सो मासूमनि खे मारियो, नंढनि ॿारनि खे, नवनि ॼावल ॿारनि खे मारियो, जेको अमेरिका करे पियो ऐं इसराइल करे पियो। जी हा, सो तंहिंजे करे ही हिकिड़ो बदकिस्मती आहे, हिकिड़ो ख़तरनाक हद ताईं वॾो पावर आहे। छो त ॾिसो, ॿ पावर हूंदा त पोइ थोरो बैलेंस हूंदो। बदकिस्मती सां रूस जो पावर ख़तमु थी वियो, रूस टुटी पियो। तंहिंजे करे उनखां पोइ अमेरिका ईअं आहे जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त शहर जो ॻोठ जो वॾेरो दंदना ते पियो, जेको न हलाल न हराम आहे, जेको वणे सो करे। ग़रीब माण्हू मटके वेठा आहिनि, ग़रीब मुल्क आहिनि, ही मुल्क आहिनि जेके बि आहिनि, ग़रीब मुल्क आहिनि, हारी आहिनि, कमदार आहिनि, कारावा आहिनि, मज़दूर अमेरिका जा। जी हा, ॾिसो न पाकिस्तान कीअं थो ख़ुशामद करे, सभु मुल्क कीअं था ख़ुशामद कनि, पर बदकिस्मती त ॾिसो त मुस्लमाननि जा दुश्मन, मुस्लमान छो डप खां, वॾेरे जे डप खां। हीअ थींदो आहे, जी हा, हीअ थींदो आहे। यार उहो मामो जेको आहे सो कमदार आहे, सो हुनखे चवंदा भला उहो असांजी वकालत करे वॾेरे वटि। वॾेरे वटि मां वकालत तव्हांजी न कंदुसि। मामो चवंदो, चाचो चवंदो, माइटु चवंदो, बाबा न न न मां कोन्ह कंदुसि, भली तव्हां ॼाणो, तव्हांजो कमु ॼाणे, भली तव्हांजी ॿियाणियूं खणी वञे, तव्हां सां ज़ुल्म करे। सही, सो ही जेके आहिनि सो हिकिड़ो ज़ालिम वॾेरो आहे, ॿियो हुन सां गॾु ई ज़ालिम हुनजा साठारी आहिनि, जंहिंमें UAE अची वियो, सऊदी अरब अची वियो, जेके बि आहिनि GCC कंट्रीज़। उहे उन पहिरीं त उन्हनि खे ग़लतफ़हमी आई त असांखे बचाईंदो। हाणे उहो छा थियो जो हुन ईरान हिन अमेरिका खे हुन अॾा ॾिना, अमेरिका उन्हनि जा अॾा इस्तेमालु पियो करे ईरान जे ख़िलाफ़ु। जी हा, ईरान उन्हनि खे अॾनि ते हमिलो कयो, हिननि जी पंहिंजी तबाही थी वई आहे। तबाह वरी ॿिन्ही पासे मुस्लमान पियो थिए। सही, जेकॾहिं हींअर अखियूं न खोलियूं, हिकिड़ो लीडर हो जेको मुस्लमाननि जो, ज़ुल्फ़कार अली भुट्टो, जंहिं इस्लामिक समिट सॾाए सभिनी खे इकठो कयो, गॾु कयो, उहो लीडर ई कोन्हे को। पाकिस्तान त उन लीडरशिप जे मामले में सभिनी खां पोइ हिते आहे। शहबाज़ शरीफ़ ॻंढींदो, ॿुधायो तव्हां, सही, हुनमें का स्किल हुनमें का आहे अहिड़ी शइ जेको सॼो ॾींहुं पेर वठे थो चुमंदो ट्रम्प जा। या फॉर दैट मैटर ज़रदारी साहब कंदो, फॉर दैट मैटर नवाज़ शरीफ़ कंदो, केरु कंदो, केरु ई कोन्हे को हिते असां वटि आहे कोन्ह। त
ॾिसो ॻाल्हि ॿुधो, फ़ौज कहिड़ी बि मज़बूत हुजे पर फ़ौज खे कॾहिं बि इहो ओपनली केर बि रोल न ॾींदो त तूं इहो कमु कर। सही हिन मुल्क में आहे फ़ौज मज़बूत सभिनी इदारनि खां वधीक, जी त तंहिंजे करे हुननि खे हुननि जो इहो रोल वरी दुनिया क़बूल न कंदी बिल्कुलु ऐं हिननि जे फ़ौज जे बि फ़ाइदे में कोन्हे। सो तंहिंजे करे बदकिस्मती आहे, मुस्लमाननि जी बदकिस्मती आहे ख़ासि तौर ते जो मुस्लमान तितर बितर आहिनि ऐं पादर पिया था खाइनि। सही बिल्कुलु। अच्छा मुरैद साहिबु, हिन में ज़ाहिर आम माण्हूअ खे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, जॾहिं ईरान पंहिंजा इन खां वधीक आम माण्हू खे छा ॿुधाईंदा, हरामी वॾेरो आहे, हिन खां वधीक छा ॿुधाईं, आम माण्हू सम्झी वियो त हरामी वॾेरो छा थींदो आहे, छो त हुननि जो वॾेरनि सां पालो पियो पवंदो आहे। बिल्कुलु उहो त आहे। अच्छा जॾहिं ॻाल्हि शर्तनि जी अचे, शर्त ॾिना, वरी अमेरिका हुननि जो जवाबु ॾिनो, उनखां पोइ ज़ाहिर मामला किथे डिट्रैक थियनि था, आया ही जेके वापसि हमला वधाइण आयो या वरी ॿियो को मामिलो आहे? मुंहिंजा भाउ नियत ठीकु न आहे न अमेरिका जी। ॾिसो ॻाल्हि इहा आहे, हुन हमला कया, दड़का ॾिना, तबाह करण जी दड़का ॾिना, सभु कुझु कयो। जी हा ठीकु, ईरान पढ़ियल लिखियल लीडरशिप आहे, हुननि स्ट्रेटेजी ठाही, हरमोज़ खे क़ाबू कयो, ॻीचे ते न उॾे। जी हा ठीकु, निड़ीअ ते न उॾे हिकिड़ो, ऐं उनखां पोइ हुन चयो त असां शहीद आहियूं, अचु पुटु भली हल असां तोसां विढ़ंदासीं। मर्दाना वार विढ़िया, सही, तमामु घणियूं क़ुर्बानियूं ॾींदनि, पर आफ्टर ऑल 48-47 साल सैंक्शन्स में गुज़ारणु ऐं हिकिड़ी का लॉजिक हुजे, को रीज़निंग हुजे, छो त ॻोठ जो चङो मुड़ुसु हरामी आहे, वॾेरो हरामी आहे, तंहिं करे बसि उन्हनि वीचारनि सां जेका जुट आहे, उन्हनि वीचारनि सां जेको ज़ुल्म आहे, अंदाज़ो न आहे तव्हांखे। सही बिल्कुलु। मुरैद साहिबु, मार्काए हक़ खे हिकिड़ो साल मुकमल थी वियो आहे ऐं कल्ह सिंध हुकूमत जे तरफ़ां तक़रीब थी जंहिंमें बिलावल भुट्टो ज़रदारी समेत आला क़यादत बि मौजूदु हुई। मार्काए हक़ ते तव्हां छा ॻाल्हाईंदा? ख़ैर मूंखे सम्झ में ॻाल्हि कान आई त सिंध हुकूमत खे मार्काए हक़ सेलिब्रेट करण जी कहिड़ी ज़रूरत पई आहे, मूंखे सम्झ में ॻाल्हि कान आई। पर बहरहाल जेकॾहिं फ़ौज खे सपोर्ट करण जी ॻाल्हि आहे त उहो फ़ौज खे हर को सपोर्ट करे थो। मुल्क में केरु आहे जेको फ़ौज खे सपोर्ट नथो करे? पर इहो हिकिड़ो ईअं खणी चइजे त अमेरिका पंहिंजो फ़ौज खे ॿुधाइणो आहे त सानू बि लेचल नाल वे, उहा ॻाल्हि आहे। छो त थोरो लॻे पियो मथे जेका थिंकिंग फीलिंग थोरो पासीरो आहे ज़रदारी साहिबु, या जॾहिं एतिरा वफ़द आहे अमेरिका ईरानी, ज़रदारी साहिबु हैदराबाद अची वेही रहियो, ॻोठ अची वेही रहियो। सो ॻाल्हि आहे त हम भी पढ़े राहों में उल्फत की नई मंज़िल को चला, तू बाहें डाल के बाहों में। इहो ॿुधल अथव कलाम न? तव्हां साईं पुराणा नवां माण्हू आहियो। उल्फत की नई मंज़िल को चला, तू बाहें डाल के बाहों में, देखने वाले देख के चल, हम तो पढ़े हैं राहों में, ईअं कुझु आहे। तो इहो मिड़ई पीपल्स पार्टी पंहिंजे लाइ ॿुधायो आहे त हम भी पढ़े हैं राहों में। बेसिकली ॻाल्हि आहे त इहा मुहर्रिक हक़ जो मतिलबु आहे स्ट्रगल, जंग हक़ जे लाइ। जी हा, ऐं असां उहा हींअर विढ़ूं पिया था अफ़गानिस्तान में, KPK में, उन मतिलबु जेके बलोचिस्तान में, उहा पिया विढ़ूं, पंहिंजनि माण्हुनि सां पिया विढ़ूं। उन्हनि पंहिंजनि माण्हुनि खे राह रास्ते आणे सघूं था, पर उहो राह रास्ते नथा अचनि। बसि पोइ हाणे चऊं था त अलाह करे इहो मार के हक़ असां सभिनी जे फ़ाइदे में हुजे, इंसान जे फ़ाइदे में हुजे, मुस्लमाननि जे फ़ाइदे में हुजे। अलाह करे उनखे ईअं कन्वर्ट कयूं, असां मुस्लमाननि जी फतेह थिए, असांजी पाकिस्तान जी फतेह थिए। पर ॻाल्हि इहा आहे त इहो ज़रूरु ॾिसूं, उन जे रीज़न्स में वञणु खपे त किथे ज़्यादती त कोन पिया कयूं। जी हा बिल्कुलु। मुरैद साहिबु, भारत जी तरफ़ां हिकिड़ो ॿीहर पाणी रोकण जो मामिलो साम्हूं अचे पियो। चनाब में पाणी खुटो आहे त पोइ पाकिस्तान हुन ते एहतिजाज कयो त बसि सिंधुतास मुआहिदे ते तव्हां जेको आहे अमल न पिया कयो, ऐं अॼु वरी इसाक डार चयो आहे त जेकॾहिं भारत पाणी रोकियो त असां हुनखे जंग सम्झंदासीं। जंग सम्झंदा, हू त चए थो अचो जंग खां, अचो भला जंग आहे, हिन में कहिड़ी ॻाल्हि आहे? जी हा, दड़को हुजो जेको हुनखे ख़बर न हुजे। ऐं इहो बि अॻकथी आहे त हाणे जंग थींदी त पाणी ते थींदी। जी हा, ठीकु, हाणे रही ॻाल्हि इहा त अवल त तव्हांजी लीडरशिप त लानत विझो न त जंहिं पाणी विकिणिया, कुझु त कयो। इन खे कारो ॾींहुं मल्हायो जंहिं ॾींहुं मुआइदो थियो, जंहिंमें 3 दरिया विकिरो कयाव, जंहिं बि कया, मां नालो नथो खणा, पर तव्हांजो ज़बान छो थी हुन ते अटके? तव्हां इहो ॾींहुं कारो ॾींहुं करे मल्हायो जंहिं ॾींहुं तव्हांजा पाणी विकिरो कया विया। सही बिल्कुलु। तव्हां माण्हुनि ॿारनि खे सही तारीख़ नहीं था पढ़ायो। हाणे छो त जनरल अयूब कयो आहे त हिन करे फ़ौज नाराज़ थी वेंदी। बाबा फ़ौज छो नाराज़ थींदी जनरल अयूब जे कारनामनि जे करे?
तव्हां चओ था नी कारो ॾींहुं मल्हायूं, मज़म्मत कयो, जंहिं फ़ैसिलो कयो। सो ॻाल्हि ॿुधो, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, क़ौम होलसम हूंदी आहे, क़ौम पार्ट में न हूंदी आहे। तुंहिंजो दिमाग़ पियो कमु, तुंहिंजो दिमाग़ पियो करे त मां मोराई सां दोस्ती रखां, जी हा, ऐं तुंहिंजा हथ पिया चवनि त मोराई सां विढ़ां, जी हा, ऐं तुंहिंजी ज़बान पई चए त मां छा कयां, त पोइ इहो कीअं थींदो? ॻाल्हि आहे त तव्हां जिन पाणी विकिणियो उन्हनि ते लानत विझो, नंबर 1, उहो कारो ॾींहुं मल्हायो, ऐं उनखां पोइ बैन अल-अक़वामी अदालत में तव्हां वञो ऐं तव्हां पंहिंजो हक़ घुरो। मुसीबत आहे त पंहिंजे वॾे वेझो तबीब असां पाण हथ कटाए वेही रहिया आहियूं न। ऐं ॾिसो तव्हांजो दुश्मन चालाक आहे, होशियारु सही, आहे, बिल्कुलु। उहो छा थो करे, जॾहिं हुन वटि पाणी घणो थो थिए त उहो तव्हांखे छॾे थो त ॿुधो, बिल्कुलु, वरी जॾहिं तव्हां वटि पाणी जी खोट आहे त उहो पाणी रोके थो छॾे। त जॾहिं अहिड़े क़िस्म जो दुश्मन आहे त तव्हांखे इंटरनेशनल कोर्ट में वञणु खपंदो हो, जॾहिं हुन पाणी छॾियो ऐं तव्हांजो बोर्ड आई असां वटि, ऐं जॾहिं मोटरवे जहिड़ो सखर मुल्तान मोटरवे लुड़ी वियो। बिल्कुलु। सो ॻाल्हि आहे, ॾिसो असां था पंजाबी फिल्म में कमु कयूं, छॾांगा ओए, अड़े ख़ुदा जा बंदा कुझु करे ॾेखारियो न। तव्हां हिंदुस्तान जंग सम्झंदासीं, जंग सम्झायो चवंदो चवां मुंहिंजो जेको अमठो बटणो अथव छा कंदो मूंखे, सही, तव्हां हुनखे बुछड़ो कयो, तव्हां हुननि खे अमेरिका, तव्हां हेॾो सारो अमेरिका जी वंगार पैदा कयो, उनखे चओ त हुननि खे हिदायत करे, हेॾा सारा तव्हां हुनजे कच्छ में पिया आहियो अमेरिका जे, तव्हां अमेरिका पंहिंजे उनखे चऊं त बाबा तूं हुननि खे सम्झाए, पर बसि असां जंग सम्झंदासीं, हाणे जंग सम्झंदासीं त हू बि पननि जा ठहियल आहिनि, तंहिं करे बसि हीअ जंग सम्झंदा माना त हिंदुस्तान जो ज़ीरो थी वियो। अदा कानूनी तौर ते जंग करणी पवंदी। जी हाँ, बिल्कुलु। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी है, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो सिधी ॻाल्हि। नाज़रीन, सिधी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भलीकार। मर साहब, बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयानु आयो आहे हिन ईरान ऐं अमेरिका वारी जंग ते, हुन चयो त बाबा हीअ जेको तव्हां फ़ौजी कार्रवाई न कयो हरमोज़ वारे हिन लंघ ते, ऐं पाकिस्तान ऐं इहो ईरान ऐं अमेरिका जो जेको मामिलो आहे उहो ॻाल्हियुनि ज़रिए सिफ़ारतकारी मामले सां ई हल थींदो। हर को ॾिसो न, हर बैलेंस माण्हू ईअं चवंदो जी, हर को जेको समझदार माण्हू हूंदो, जेको दुनिया जा मामला सम्झंदो, इहा ॻाल्हि कंदो त बाबा सिफ़ारतकारी सां कयो, ॾंडे जे ज़ोर ते न कयो। जी हा, हर को ईअं चवंदो। ऐं बिलावल जेका ॻाल्हि कई, फॉरेन मिनिस्टर बि रहियो आहे, तंहिं करे हुनखे तजुर्बो बि आहे, तंहिं करे हू इहा ॻाल्हि जेका करे थो सो बिल्कुलु मुनासिबु ॻाल्हि आहे, ऐं करण बि खपे, ॻाल्हियुनि ज़रिए थिए। हाणे ॻाल्हियूं कीअं थियनि, सपोज़ मूंखे तव्हां सां ॻाल्हाइणो आहे त हेॾां बंदूक बि रखां त पोइ ट्रिगर ते हथु रखिणो आहे, ऐं पोइ ॻाल्हाए मूंसां, इहे त ॻाल्हियूं कोन थींदियूं न। सिफ़ारतकारी ईअं कान थींदी। सिफ़ारतकारी आहे त बाबा तूं हथियार छॾ, मां बि हथियार छॾियां, हाणे वेही त ॻाल्हायूं। उहो अमेरिका तयारु न आहे न, ईरान त वीचारो चए थो त मां हाज़ुर आहियां। पर बहरहाल बिलावल भुट्टे ज़रदारीअ जो इहो बयानु बैलेंस्ड आहे ऐं बिल्कुलु ठीकु आहे। सही, बिल्कुलु। मगर साहब, IMF ईंदड़ माली साल जो जेको बजट आहे उन में तमामु सख़्तु मतिलबु मुआशी हिकिड़ा शर्त लागू करे छॾिया आहिनि त हीअ जेके सब्सिडी आहे तेल ते, बिजलीअ ते, उनखां पोइ हीअ जेके टैक्सनि जा जेके छूट आहिनि, इहे सभु ख़तमु कयो। यार मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, IMF आहे अमेरिका जी एजेंट जी हा, कंपनी, एजेंट एजेंसी, ठीकु। अमेरिका हेॾां भाकुर थो पाए हिननि खे, मुंहिंजो मोतबर फील्ड मार्शल, मोतबर मुंहिंजो चीफ प्राइम मिनिस्टर, जी हा, ऐं होॾां टाइट बि करे थो, ठीकु। अड़े बाबा IMF खे चवणु इहो खपे त बाबा जेके तव्हां पघारूं वधायूं आहिनि, इहे डिस्प्रोपोर्शनल वापसि वठो। कंहिं ॿिए मुल्क जी, कंहिं मुल्क में एतिरा पैसा मिलनि था छा? हुन मुल्क जे करंसी जे पॉइंट ऑफ व्यू खां जजनि खे, जनरलनि खे, फ़ौज खे, सिविलियंस खे, ब्यूरोक्रेट्स खे जेके फैसिलिटीज़ आहिनि, उन्हनि फैसिलिटीज़ ते ॻाल्हाइणु खपे। ऐं मां हिन मामले में ज़रूरु यादि कंदुसि त मोहम्मद ख़ान जूणे जो वज़ीर अज़म थियो, सलाम आहे हुनखे, तारीख़ में पहिरियों दफ़ो पाकिस्तान में हुन जनरल बि जेके आहिनि से अल्टो में विहारे ॾेखारिया। सादगी जी ज़रूरत आहे, ज़रूरत मोहम्मद ख़ान जूणे जी आहे। सही, मोहम्मद ख़ान जूणे जो वाहिद प्राइम मिनिस्टर हो जेको पाण बि सादगीअ सां रहंदो हो ऐं हुन सभिनी खे सादगीअ ते बि लाथो, फ़ौज खे बि सादगीअ ते, सभिनी जनरलनि खे बि हुन नंढियूं गाॾियूं ॾेई छॾियूं। ॻाल्हि आहे ज़रूरत इन्हनि शयुनि जी आहे। सभु पुराणियूं गाॾियूं जेके वॾियूं गाॾियूं अथव कढो, नंढियूं नंढियूं गाॾियुनि में हलो,
तव्हां हिंदुस्तान जा ॾिसो ऑफिसर कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में था हलनि, वज़ीर कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में था हलनि, घणो प्रोटोकॉल था खणनि, वज़ीरनि खे जॾहिं वज़ीरनि जा पुट घणो था खणनि, वज़ीरनि जा ॿाहिरि घणो था कनि, शहबाज़ शरीफ़ जूं 3 साल 3 सालनि जो प्रोटोकॉल छा आहे? वज़ीर आज़म जेतिरो ई आहे, वज़ीर आज़म खां वधीक आहे, छो त ज़ाल में ज़ाल वटि मोचड़ो आहे। जी हा, सो ॻाल्हि आहे त मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, अदा पाकिस्तान खे पाकिस्ताननि खां बचायो त पाकिस्तान बचे थो, न त कोन थो बचे। हेॾे नमूने जहिड़ा पाकिस्तानी लॻा अथसि अचे हिनखे लुटे फिरे पूरे पूरो कंदा। हीउ जेको सियासतदान अॼु जेको पावर में आया, जेको पाकिस्तान खे सियासत में जेके बि माण्हू आया आहिनि उहे सभिनी लुटियो आहे, फिरियो आहे। पोइ केरु बि आयो आहे, फौजी आयो आहे या सिविलियन आयो आहे, कंहिं बि पाकिस्तान खे ठाहिण जी ॻाल्हि न कई आहे। हाणे हिकिड़ो त हाणे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु ठाहिण जी कोशिशि कई, पर हुनखे उन ग़लतियूं बि घणियूं करे वियो, बसि हिकिड़ो माण्हू। बाक़ी मां त काइदे आज़म खे बि कोन मञंदुसि, भली मूंसां गॾु डिबेट करे, लियाकत अली खान खे कोन मञंदुसि, जेको घणनि जो पीउ आहे। छा छा हुननि ज़ुल्म कयो, अंधेर नगरी कई। पर बहरहाल दुआ कयूं अलाह हिन मुल्क खे समझदार लीडरशिप ॾिए, सही, वफ़ादार ऐं शमदार, वफ़ादार ऐं समझदार। बिल्कुलु। पर साहिबु KPK पंहिंजी ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़ु एहतजाज पियो करे, सुभाणे सॼे सूबे में जेको आहे उहो कम छॾ हड़ताल जो बि ऐलान कयो आहे। NFC अवार्ड जी बि ॻाल्हि आहे, बिजली गैस ऐं जेके सूबे सां नाइंसाफ़ियूं थियनि थियूं उन्हनि इन्वर्टर्स खां ॻाल्हि ॿुधो, मां तव्हांखे ॿुधायां, सूबे सां नाइंसाफ़ियूं इन करे थियूं थियनि, उन्हनि सिधो कोड बि कयो त असां सां वफ़ाक़ उनजे करे वफ़ाक़ सभिनी सां करे थो, सिंध सां बि करे थो, सिंध सां घटि आहिनि छा? जी हा, सिंध सां जेको वेल आहे, सिंध में न असांखे त छा कयूं, हाणे असांखे त शर्म अचणु खपे, असांजी लीडरशिप खे शर्म अचणु खपे। जेको सिंध सां वेल आहे किथे बि कोन्हे, जेको सिंध जूं ज़मीनूं खई थो वञनि उन कंहिंजो किथे बि कोन्हे को, जेको सिंध सां ॾाढ आहे किथे बि कोन्हे को। नथी लीडरशिप असांजी ॻाल्हि आहे, उनखे असां छा कंदासीं? हुनखे माण्हुनि जो वोट मिले थो नथो मिले, जेको बि आहे माण्हू हुनखे लाइक कनि था, त हिन करे ठीकु आहे। ॻाल्हि पीपल्स पार्टी जी न आहे, ॻाल्हि लीडरशिप जी हूंदी आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो लीडर हो, पीपल्स पार्टी ॿी हुई, वरी बेनज़ीर भुट्टो लीडर थी, उन जी ॿी हुई, हाणे ज़रदारी साहिबु लीडर आहे, हाणे 3 आहे। पर हाणे माण्हुनि खे जेसिताईं सम्झ में अचे। सही, बिल्कुलु। ज़रदारी साहिब जी तव्हां ॻाल्हि कई, ज़रदारी साहिबु चीन जो दौरो मुकमल करे वापसि पहुतो आहे, पोइ सिहत ऐं मेडिकल ऐं उन खां पोइ IT ते जेको आहे मुआहिदा। ॾिसो हाणे ॻाल्हि ॿुधो, ज़रदारी साहिबु जा पंहिंजा बि केतिरा आहिनि, हाणे हू बैन अल-अक़वामी लीडर आहे। जी हा, सम्झो हुनखे सॼी दुनिया में हुनजा इंट्रस्ट आहिनि। ऐं चाइना वियो ज़रूरु, पर चाइना में को वॾो प्राइम मिनिस्टर या प्रेसिडेंट या को वॾो प्रोटोकॉल कोन मिलियो हुनखे। लोकल लीडरशिप हुन सां मिली, जेका बि चाइना जी ज़्यादती आहे। ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जो लीडर वञे ऐं हुन सां उन हाई लेवल जो रिसेप्शन न हुजे, उहो कोन थियो। ठीकु, बहरहाल ज़रदारी साहिबु कुझु कया आहिनि, MOU साइन, ठीकु, जंहिंमें ज़ियाउद्दीन हॉस्पिटल जो आहे उहो प्राइवेट हॉस्पिटल आहे, सरकारी कान्हे। सो ज़रदारी साहिब जो सरकारी दौरे जे बजाए हिनखे चइबो प्राइवेट दौरो, जेको वेंदो रहंदो आहे, कुझु मेडिकल बि थी सघे थो। पर बहरहाल ॻाल्हि आहे त ॾिसो, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, इहे दौरा ऑफिशियल हुजणु खपनि। ऑफिशियल थींदा त उते उन लेवल जी पज़ीराई मिलंदी, डेवलपमेंट बि उन सतह जी पज़ीराई मिलंदी, माना हर मामले में जी हा, रिसेप्शन या तव्हांखे जेको ट्रीटमेंट मिलंदी या तव्हां सां जेके मुआहिदात MOUs थींदा उन्हनि जी अहलियत हूंदी, अहमियत हूंदी। बहरहाल ज़रदारी साहिबु ॾिसो ॻाल्हि ॿुधो, हाणे ज़रदारी साहिबु पॉलिटिशियन बि आहे, बिज़नेसमैन बि आहे। जेॾो वॾो पॉलिटिशियन आहे ओतिरो वॾो बिज़नेसमैन आहे। हुनखे सभु ॻाल्हियुनि जी ख़बर आहे त कीअं थियनि छा थियनि, सो करे पियो थो। सही, बिल्कुलु। उहो कोन ॿुधो अथव, लॻो पियो आहे पर किरो त नथो छॾे, ज़रदारी साहिबु लॻो ज़रूरु पियो आहे पर किरो त तव्हां माण्हू नथा छॾियो। बिल्कुलु। माना साहिबु दुनिया जे ताक़तवर तरीन ऐं कमज़ोर जेके पासपोर्ट उन्हनि जी लिस्ट जारी थी आहे, पाकिस्तान बदकिस्मतीअ सां कमज़ोर पासपोर्ट रखंदड़ जेको मुल्क आहे उहो 4थे नंबर ते आहे। कमज़ोर बदकिस्मती सां छो, असां पाण कयो आहे। बदकिस्मती सां को कुदरती तौर ते आफ़त आई हुजे ऐं यकदमि फसल लुड़ी वियो हुजे, चऊं बदकिस्मती सां, असां पाण कयो आहे, असांजी लीडरशिप कयो आहे। असांजो पावरफुल 60s में 70s में असां 77 ताईं असांजो पासपोर्ट तमामु घणो मज़बूत हूंदो, 80 ताईं बल्कि, पोइ कमज़ोर थींदो वियो। जॾहिं ॾिसो ॻाल्हि ॿुधो, मुल्क जा लीडर कोन वांगुरु खाईंदा वेंदा, चरकींदा वेंदा पंहिंजे मुल्क जे रिसोर्सिस खे, त पोइ ग़रीबी थींदो न, मतलब मक़रूज़ी थींदो न, ख़्वार ख़राबु थींदो न दुनिया जे। मां हितां वियुसि 86 में जापान, त 86 में ट्रेनिंग लाइ, ऑफिशियल ट्रेनिंग हुई, त बिलीव कयो हुते जेके जापानी मिलनि पिया,
Oh, you are from Pakistan, Mr. Zulfikar Ali Bhutto's country. ईअं भुट्टो एतिरो मशहूरु पॉपुलर वरी ओ योर हॉकी टीम इज़ नंबर 1 आई लव योर हॉकी टीम ईअं पिया मिलनि ईअं पिया चवनि पाकिस्तान जी निशानी हॉकी टीम हुई बि भुट्टो ॿई तबाह थी वयूं भुट्टे जहिड़ो को माण्हू पैदा कोन थियो वरी ऐं हॉकी बि तबाह थी वई कंहिं कई इहो सभु असांजी लीडरशिप ब्रिगेडियर आहे 15 सालनि 20 सालनि वेठो आहे पोइ चाहे अचे न अचे हुनखे जॉब खपे अड़े बाबा ख़ुदा रहा मुल्की इदारनि सां रहम कयो मुल्की इदारनि ते रहम कयो उते कॉम्पिटेंट माण्हू रखो सही न हू तव्हांजे एनालिसिस छा थी चवे लॻे थो त इहो पासपोर्ट वापसि मज़बूत नो 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 जेसिताईं असांजा हुकुमरान गॾिजी वेही हुकुमरान माना इस्टेब्लिशमेंट ब्यूरोक्रेसी तव्हांजी पार्लियामेंट तव्हांजी जुडिशरी जेके पिलर्स आहिनि 4-5 पिलर्स आहिनि कंहिं बि मुल्क जा स्टेट जा वेही पंहिंजी कुर्बानी नथा ॾियनि त असां हीअ बि छॾियूं था हीअ बि छॾियूं था हीअ बि छॾियूं था मुंहिंजो गुज़र 5 लखनि मां थी वेंदो मूंखे 15 लख न खपनि मुल्क खे ॾियो जॾहिं इहो थींदो त पोइ लॻंदो त मुल्क सुधरंदो न त पोइ अञा ताईं पोइ हिते वेंदो सही बिल्कुलु ईअं अलाह न थिए अलाह ईअं मथे अलाह ईअं मथे जो किताबनि में पढ़िजे त उहो हिकिड़ो पाकिस्तान बिल्कुलु मुरा साहब वफ़ाक़ी हुकूमत मुल्क में डिजिटल मर्दमशुमारी कराइण जो फ़ैसिलो कयो आहे चयो वियो आहे नौजवान हिन में इन्वॉल्व हूंदा पोइ असांजे डिजिटल ज़रिए सॼी दुनिया में नौजवाननि जो रोज़गार ऐं पोइ IT जा सॼा मामला तव्हांखे फ़िक्र ई न कयो हिन ॻाल्हि तव्हां पाण खे सुधारियो नौजवाननि जो फ़िक्र तव्हां न कयो नौजवाननि जे लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि हीअ बैनुल अक़वामी जेका हर जाइ ते खुलियो पियो आहे जेको मेरिट वारो उनखे खणी थी वञे दुनिया ऑस्ट्रेलिया यूरोप अमेरिका कैनेडा में दरवाज़ा खुलिया पिया आहिनि तव्हां माठ करे पंहिंजो कमु कयो जेको तव्हांजो कमु आहे सो ई तव्हां खां कोन थो पुॼे वरी इहो तव्हां नौजवाननि जे लाइ धूड़ पाईंदो पहिरीं तव्हां पाण खे ॾिसो पाण ते कंट्रोल कयो तव्हां अलाह खे हाज़ुर नाज़ुर ॼाणी पाण खां पुछो राति जो सुम्हण खां पहिरीं त तव्हां छा हिन मुल्क सां इंसाफ़ कयो आहे या कयो पिया सभु हुकुमरान तबिका पोइ तव्हांखे मतिलबु ज़मीर जेको आवाज़ जे अंदरां जेको आवाज़ु अचे ज़मीर जो उन ते हलो सही बिल्कुलु मुरा साहब इंसानी हक़नि वारी कमीशन HRCP 2025 जी रिपोर्ट जारी कई आहे उन में चयो आहे त 2025 अदालती इज़हार आज़ादी जे ख़ात्मे जो साल हो अदम तहफ़ुज़ इंसानी हक़नि जी भञकड़ी ऐं जबरी गुमशुदगियूं जो साल मां ॻाल्हि थो ॿुधायां न मां चवां थो जेसिताईं पाकिस्तान खे पाकिस्ताननि खां बचायो पाकिस्तान खे केरु कुझु नथो करे सघे असां पाण लॻा पिया आहियूं जी हा यार तव्हांखे अंदाज़ो न आहे त ज़राअत केतिरी तबाह थी आहे तव्हांखे अंदाज़ो न आहे मिठा यानी उहो अंबु जेको 3.5 करोड़ में बाग वियो 1.5 करोड़ में केरु खणण लाइ तयारु न आहे अफ़गानिस्तानी बॉर्डर बंदि ईरान असां जेको आहे बॉर्डर बंदि ॻाल्हि इहा आहे त हिननि खे माण्हुनि जो आम माण्हुनि जो फ़िक्र न आहे सही असां लॻा पिया आहियूं त बसि असां चड़ी नहीं छॾांगा उहे अड़े बाबा ख़ुदा जा बंदा तव्हां पंहिंजे माण्हुनि जो बि फ़िक्र कयो 65% माण्हुनि जो रोज़गार ज़रिए माश ज़राअत आहे त उनखे तबाह बर्बादु करे छॾियो अथव त ॻाल्हि आहे मां हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधायां एक्चुअली छा आहे त वी आर टू स्मॉल टू डिस्कस अबाउट ऑल दीज़ थिंग्स असांजी कहिड़ी हैसियत आहे हिकिड़ो त सिंधी आहियूं सिंधी चैनल आहियूं असांजी अहमियत बि कहिड़ी आहे जो असां बि हेॾा मशहूरु ॾियूं पर मिड़ई हां जी बाहि असां त कढूं रही ॻाल्हि इहा त जेसिताईं असां प्रायोरिटीज़ फिक्स न कंदासीं त जंग असांजो हुजणु खपे टारगेट या अमुन हुजणु खपे टारगेट ॿियनि पाड़ेसरनि सां दोस्ती हुजणु खपे या दुश्मनी हुजणु खपे जी हा कंहिं बि क़ीमत ते दोस्ती कयूं दुश्मनी खे ख़तमु कयूं सही बिल्कुलु नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी नंढो ब्रेक आहे ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं ॾिसंदा रहो सिधी ॻाल्हि नाज़रीन सिधी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भली कर मुराद साहब सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त असां सिंध खे हिकिड़ो मॉडल सूबो वेठा आहियूं नौकिरियूं नौजवान नौकिरियुनि जे पोयां कोन हूंदा नौकिरियूं नौजवाननि जे पोयां हूंदियूं मां छा चवां 2018 खां 17 साल थी विया आहिनि 18 साल थी विया आहिनि हिननि खे हिन महिल ताईं बेरोज़गारी आहे रुशतखोरी आहे हर खाते में वञो कमु कोन थो थिए पैसनि खां सवाइ ऐं सिस्टम आहे कब्ज़ा आहिनि केरु पुछण वारी बि कोन्हे को एसपीनि जी बदिलियूं पैसनि खां सवाइ कयो त अमन ईंदो DC जी बदिली मेरिट ते कयो त अमन मान थींदो पोइ थींदो वञी वियो बाक़ी हाणे रही ॻाल्हाए त अलाए
कहिड़ी जादू जी अहिड़ी छड़ी आहे जेका इस्तेमालु कंदो मुराद अली शाह ते सुबुह मिसाली सुबुह मॉडर्न सुबुह थी वेंदो। वञो 80 लख खां करोड़ ताईं ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। मूंखे त शर्म थो अचे मां सिंधी आहियां ऐं मां सिंधी मीडिया जो मालिक आहियां। मूंखे शर्म थो अचे। अलाए छो ॿियनि खे शर्म चवंदो हुजे, हुकुमरान खे शर्म चवंदो हुजे। इहे ॿार छा थींदा? इहे ॿार केॾांहुं वेंदा? मॉडल सुबुह ठाहींदो। हीअ किथां मॉडल सुबुह ठहंदो? तव्हांजी कापी आम आहे, तव्हांजी मेरिट जी लताड़ आहे, तव्हांजी सिंध पब्लिसिटी कमीशन पैसा वठी नौकरियूं थी ॾिए। इहो मां कोन थो चवां, माण्हू हर माण्हू जे वात ते आहे। सही। अलाए किथां मुराद अली शाह आणींदो। असां त साईं अब्दुल्ला शाह खे बि ईअं कोन ॿुधो चवंदे, संदसि वालिद साहिब खे। हीअ अलाए किथां कहिड़ी जिन्स आहे, सम्झ में ॻाल्हि कान थी अचे। मुरम ठाहींदो, मॉडर्न सुबुह ठाहींदो, कुझु बि कोन थींदो। इहो ईअं पियो हलंदो, धूड़ ऐं छाई। जी हाँ, बिल्कुलु अंधेर आहे, अंधेर। यानी हिकिड़ो तौबा नऊज़ बिल्लाह चवंदे हिकिड़ो अहिड़ो ज़मानो ईंदो जो माण्हू कूड़ ॻाल्हाईंदे ऐं माण्हूअ खे अहसासु कोन थींदो मां कूड़ थो ॻाल्हायां। उहो ज़मानो अची वियो। ईअं थींदो आहे छा? तव्हां पंहिंजो इंडिकेटर्स त ॾिसो। तव्हां वियो, अच्छा वेहनि नथा बाबा, तव्हां वियो त सही असां सां, कॾहिं घणी ॻाल्हि घुरायो भला, असां तव्हांखे ॿुधायूं त छा पियो थिए। या तव्हांजा इहे तव्हांखे मिनिस्टर ॿुधाईंदा, वज़ीर ॿुधाईंदा, कामोरा ॿुधाईंदा, जेके सॼो ॾींहुं देॻ चाढ़े वेठा आहिनि पैसनि जी। सही। पर सभु तालीमी बोर्ड्स में जेको करप्शन साम्हूं आई आहे, हाणे इहो मॉडर्न सुबुह थो ठहे। तालीमी बोर्ड तव्हां ॿिए पासे ॿुधो आहे त तालीमी बोर्डनि में करप्शन आहे। 40,000 ॿारनि जा नतीजा तब्दील सिंध पंजाब पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन थो मूंखे इस्लामाबाद में मिले, चए थो त हिन महिल ताईं मूंखे हिकिड़ो दफ़ो का फ़ोन कॉल आई, न त मूं ॾे फ़ोन कॉल न ईंदी आहे। सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो का फ़ोन कॉल आई। पर मां पंहिंजो थो किसो ॿुधायां। मां जनरल मैनेजर नेशनल हाईवे अथॉरिटी थियुसि पंजाब जो। मूं हिकिड़ो सेक्शन हो जंहिंमें 30-35 माण्हू कमु कंदा हुआ। उन सेक्शन खे मूं चयो बाबा तव्हां जेको परफॉर्मेंस कोई कोन हो। उनजे इंचार्ज खे घुरायुमि, प्रेज़ेंटेशन ॾे, कोन ॾिनई। मूं पंहिंजे मैनेजमेंट खे चयो, जेको मुंहिंजे अंडर में आहे, मुंहिंजो बाबा हिननि खे हिकिड़े महीने जी पघार हुन सभिनी खे सर्विसिस टर्मिनेट ख़तमु कयो। हिननि जी ज़रूरत ई कान्हे का। लाहौर जी ॻाल्हि थो कयां मां हीअं रोज़ी जी जाइ ते वेठो आहियां। हिकिड़ी छोकिरीअ लाइ फ़ोन कॉल आई चीफ मिनिस्टर जे हाउस मां, सेक्रेटरी टू द चीफ मिनिस्टर, मुरारी साहब वो CM साहब ने कहा है इस लड़की को वापस रखो। मां अगेन नौकरी जाए कड़ी, मुझे सर आप इसको मुझे लिख के भेज दे, मैं रख दूंगा। जी मुरारी साहब चीफ मिनिस्टर कर रहा है, ये कोई लिखने वाली बात है? मुझे साहब बात यह है कि मैंने 35 लोगों को निकाला है या 30 लोगों को निकाला है, वो कहेंगे इस खूबसूरत लड़की को क्यों रखा है मैंने, तो मैं बताऊंगा कि CM साहब ने सिफारिश की है। वरी दी काल अचे ऐं वरी मां सिंध में GM हुउसि त तव्हांजो चीफ मिनिस्टर छितो थी पियो, रुगो सच चयोमांसि। छॾी यार, जी कारो मुंहुं असां पाण कयो आहे सिंध जो। मां कॾहिं आयो वक़्तु त नाला ॿुधाईंदुसि तोखे त किन कहिड़ो कहिड़ो मुंहुं कारो कयो आहे हिते। मतिलबु आतमकथा तव्हां बि लिखणु वञो। यार मलिक रियाज़ थे हिकु भेरो ॿीहर जेको आहे धणी कावड़ियल आहिनि, रेड वारंट बि जारी थियल आहिनि। कल्ह हैदराबाद में जेको आहे जेका 80 एकड़ ज़मीन अलाट थी हुई, उहा अलॉटमेंट बि रद्द कई अथऊं। पोइ नेब जेको आहे उहो कब्ज़ो वापसि कयो आहे ऐं 6 अरब रुपयनि जी मालीअ जी जेका ज़मीन आहे उहा चवनि था त 35-38 करोड़ रुपए में हिननि खे ॾिनी ऐं जेको बि आहे उनखे उन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन वठो, जे ॾिनी वापसि ज़मीन त छा थींदो? जिन इहो ग़लति फ़ैसिलो कयो उन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन वठो न। नैब आफ्टर ऑल हुननि त रिम्यूनरेशन का वरिती हूंदी न। जी हा, नैब जो मुंहुं आहे अछो वधा, छा कजे हाणे। पहिरीं त 50 करोड़ खां घटि करप्शन आहे ई कोन, इहो त कानून ठही वियो आहे। 50 करोड़ ताईं हर माण्हू करप्शन करे सघे थो। 50 न 49 करोड़ 99 लख 9,999 ताईं कयो रुपयो घटि आहे त उहो नैब न ॿुधंदी। इहो आहे कानून हिन मुल्क जो। सही। नेब चेयरमैन जो बयान छो भला चिड़ियल आई छा नेब ते? छॾ न खणी छॾ पचर नेब जी। बिल्कुलु। मलिक साहब वापसि जेको मामिलो आहे मीरपुर ख़ासि में जेको हर बरसातुनि में हर साल पियो ॿुॾंदो आहे, ऐं सिम नाला उते ज़ाहिर उहो ब्लॉकेज आहे, पोइ बघाण, पोइ जेको बि इहो ढोरो आहे पराणो ढोरो उहो अञा ताईं ब्लॉक आहे। पोइ हींअर खच्छो ज़ाहिर कयो अथऊं त हिन दफ़े बि जेकॾहिं पाणी वधियो या बरसातूं पयूं त मीरपुर ख़ासि ज़िलो सॼो ॿुॾी वेंदो। सॼो ॿुॾंदो, छो त परवाह ई न आहे। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, जेकी तव्हांजा एग्ज़िस्टिंग स्ट्रक्चर्स आहिनि उन्हनि जे मेंटेनेंस ते फंड न आहिनि। नवां फंड पिया, नवनि स्कीमनि जंहिंमें कमीशन मिले न, इन ते मिलंदी कमीशन। पर ॻाल्हि इहा आहे त नवां जेके आहिनि न, असांखे त ठेकेदारनि जा नाला बि यादि आहिनि त कहिड़ा आहिनि, पॉकेट कॉन्ट्रेक्टर्स।
ओपनली चवनि था, जिन वटि हिकिड़ो गॾु बि कोन हूंदो, गॾु गाॾी बि कान हूंदी चंद साल अॻु में, हाणे उहो अलाए छा था ॻाल्हाइनि, आवाज़ में बि था हलनि। सो ॻाल्हि इहा इहा आहे, मॉडर्न सुबुह ठहंदो, धूड़ ऐं छाई, पर छॾ यार तूं अरबरू गाॾियूं वठी थो करीं जो। मौर्य साहब आबादगारनि बाबा इहो तव्हांजो जेके बि स्ट्रक्चर्स आहिनि, जेके बि तव्हांजा इहो आहिनि ड्रेन्स आहिनि, इहे सभु हिननि ते जेकॾहिं कमु न थियो हींअर मींहं खां अॻु में त वाक़ई शहर ॿुॾंदा। उन्हनि जी परवाही कान्हे, शहर ॿुॾंदा छा, कहिड़ो फ़र्क़ु थो पए, मुंहिंजो शहर थोरे ई आहे जो ॿुॾंदो, जंहिंजो बि आहे ॿुॾंदो वञी ॿुॾनि, पाण ज़मीनूं सस्तियूं थींदियूं मां वठंदुसि। सही, बिल्कुलु। मौर्य साहब आबादगारनि मौसमियाती तब्दीलियुनि बाबति ख़दशा ज़ाहिर कया आहिनि। ज़ाहिर अंबनि जे बाग़नि खे हींअर को कीड़ो लॻी वियो आहे, तबाही आहे। मां तव्हांखे ॿुधायां थो, अप्रैल सॼो थधि में गुज़रियो त अंबनि खे बीमारी बि आहे, कीड़ो बि आहे, ऐं यील्ड बि घटि आहे। जी हा, तबाही आहे, छा कजे। आबादगार चवनि था त हुकूमत हिकिड़ो त नुक़सानु रोकण लाइ के क़दम खणे। बाबा आबादगार त वीचारा घणेई था चवनि, आबादगार पिया मुंहुं मारी कनि, पर उन्हनि खे परवाही कान्हे, हुकूमत खे कहिड़ी परवाह आहे। हुकूमत खे परवाही कान्हे, इहो जेको मॉडर्न सुबुह ठाहिनि था उन्हनि खे परवाही कान्हे का। उहे चवंदा इहे सभु पिननि, इहे पिननि असांजे दर ते बीठा हुजनि, जेके बि ज़मीनदार आहिनि, आबादगार आहिनि, इहे पिननि। आबादगार फ़क़ीर थियनि त दर ते बीठा सेन हणनि। जी हा, बिल्कुलु। हा, बिल्कुलु। मौर्य साहब सिंध में हिकु भेरो ॿीहर मतिलबु ईअं ओचितो मंशियात फ़रोशनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई आई आहे, पोइ हुन खां पोइ पुलिस ऑफिसर्स अमलदार जेके बि आहिनि उन्हनि जी नौकरियूं ख़तमु कयूं पियूं वञनि, के IG हुकूमत उन्हनि खे ज़िले बदर बि कयो पियो वञे। हीअ छा यार अहिड़ा करे को चङा ई थिए, पर ॻाल्हि इहा हिन महिल ताईं त इहे पुलिस जा SP ऐं पुलिस जा उहिदेदार सभु हिन मुलविस हुआ। जी हा, सभु हिन धंधे में मुलविस आहे। इहे कंदा हुआ पंहिंजो कमदारी MPS MNS जी, उतां जे लोकल लीडर्स जी, उहो धंधो उहो कंदा। टन मोहम्मद ख़ान में केरु थो करे, कंहिंखां लिखियलु आहे। तोबा नौज़ बिल्ला, तोबा नौज़ बिल्ला, इहो कीअं थींदो कमु, संदन औलाद सांगड़ वारे SP खे बि ईअं इल्ज़ाम में बहरहाल उहो ख़बर न आहे त केरु। न बज़ाहिर त इहो एक्शन आहे न, अंदरि न आहे, ख़बर न आहे छा आहे। बज़ाहिर त इहो एक्शन आहे न, पर सभु जिते किथे आहे न, सभिनी जे ख़िलाफ़ु एक्शन वठो न। हिकिड़े सांगड़ जे SP लछो, मूंखे आबिद बलोच जी ख़बर आहे, चङो ऑफिसर आहे, टन मोहम्मद ख़ान में रही वियो आहे, ख़बर न आहे त सांगड़ में छा कयो अथई। पर ॻाल्हि आहे त तव्हां सभिनी जे ख़िलाफ़ु वठो न, हिकिड़े माण्हू खे छो टारगेट था कयो। जी हा, बिल्कुलु। मौर्य साहब सिंध में कारोकारी जा वाक़िया हिकु भेरो ॿीहर वधी विया आहिनि। कल्ह तव्हां रोड़ीअ में ॾिठो गुलां जो वाक़ियो, उन खां पोइ टंडो मस्ती वारो, अञा उन क़बर जी मिटी न सुकी आहे, रोज़ का न का ख़बर अचे। छो न थींदी, अञा वधंदी। तव्हांजो जॾहिं हींअर 80 लख 2008 में 20 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहे, हाणे 80 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि। इहे स्टेटिस्टिक्स मुंहिंजूं कोन्हनि के, इहे मुस्तनद स्टेटिस्टिक्स आहिनि। ठीकु, इहे ॿार छा थींदा, वॾा थी छा थींदा, जानवर थींदा, हैवान थींदा न, इहे कारोकारी कंदा, ॿियो छा कंदा। उन बयानु ॾिनो त असां कारी करे मारियो, असांजो नक मथे थी वियो। हा, इहो छा थींदा, जाइल हूंदा त छा कंदा, इहो कंदा। जी हा, ज़ियारत इहो कमु कराईंदी उन्हनि खां। पर हीअं न आहे, बरोच जेके पढ़ी पिया आहिनि, बरोच जेके CSP ऑफिसर बि आहिनि, बरोच जेकी तइलीम याफ़्ता आहिनि, प्रोफेसर आहिनि, उन्हनि जो माहौल डिफरेंट आहे। या असांजा उहे सिंधी बहिराड़ीअ जा, रुॻो बरोचनि में न आहे, पर बहिराड़ीअ जा माण्हू जेके आहिनि, जेके पढ़ियल आहिनि, उहे मुख़्तलिफ़ आहिनि, ऐं जेके बहिराड़ी जा जेके स्कूल जिते न आहिनि, जिते ॿार नथा पढ़नि, उते आफ्टर ऑल जानवर ई पैदा थींदा, इहे खूनख्वार जानवर पैदा थींदा। सही, बिल्कुलु। मौर्य साहब चवनि था त 22% मार्च ऐं अप्रैल में हिन मुल्क में जेको आहे महांगाई वधी आहे, पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वधिया आहिनि। हिन वक़्तु पाकिस्तान सख़्तु मुआशी बहरान मां निकिरे पियो, तव्हां छा था सम्झो त निकिरे पियो या निकिरे पियो या घिड़े पियो, उन में हले पियो, मतिलबु हले पियो न, निकिरे कोन पियो न। ॻाल्हि आहे निकिरंदो न कोन निकिरंदो जेसि ताईं लीडरशिप कमिटमेंट नथी अचे। लीडरशिप, तव्हां हिन मुल्क में 3-4 फेयर इलेक्शन्स करायो, 3 सालनि जो मुदो ॾियो, मुल्क ठीकु थी वेंदो, मुल्क ठीकु थींदो। ऐं हर इदारो पंहिंजे हदुनि में रहे, हर इदारो ॿियनि इदारनि में न करे दख़ल ॾे, मुल्क सुधरी वेंदो। हाणे जेकॾहिं चवंदासीं त असां, पुलिस चवंदी त मां ज़िले जो आहियां, तंहिं करे DC मुंहिंजे अंडर में हुजे, जी हा, जंहिं वटि ॾंडो आहे उहो ईअं कंदो त पोइ कुझु कोन्ह थींदो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। सिंध में कहर जी गर्मी, उन खां पोइ लोड शेडिंग 12-12, 14-14 कलाक ताईं हली वई आहे। तव्हांजे वज़ीर चए थो बाबा जेकॾहिं बिजली चोरी कंदो त लोड शेडिंग हलंदी, उहो उन कानूनी करे छॾियो आहे। भले पोइ तव्हांजो कारो मुंहुं पंहिंजो आहे न, इंतिज़ाम जो आहे न, हिन में माण्हुनि जो कहिड़ो ॾोह आहे। तव्हांजा माण्हू त पैसा कमाइनि न, लाइनमैन थो करे न, लाइनमैन जेके अंडरस्टैंडिंग खां सवाइ थी सघे थो छा, लाइन सुपरिटेंडेंट अंडरस्टैंडिंग खां सवाइ थी सघे थो छा, तव्हां हुन ते एक्शन छो था वठो, तव्हां माण्हुनि खे छो था लोड़ायो। जी हा, भई हू तव्हांजो रस्तो ॿुधाइनि त तव्हां बिजली जो बिल न ॾियो,
असां तव्हांखे करे था ॾियूं जुगाड़, जुगाड़ में तो कारो मुंहुं थो थिए न। तव्हां माण्हू पंहिंजनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु एक्शन वठो न, ग़रीबनि खे छो था लोड़ायो, या उहे माण्हू जेके बिल था भरनि उन्हनि खे छो था लोड़ायो। सपोज़ ॾिसो 500 कनेक्शन आहिनि हिकिड़े एरिया में, जंहिंमें 200 फ्री था हलनि, जुगाड़ ते था हलनि, 300 पैसा पहिरनि था, उन्हनि कहिड़ो ॾोह कयो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु इंतिज़ाम जी नाकामी आहे। ऐं वापडा जो त मुंहुं कारो आहे, इंतिज़ाम जो बि कारो आहे, वापडा वारनि जो जनरली माण्हू चङा माण्हू हर जाइ ते आहिनि, पर ॻाल्हि इहा त जॾहिं मिनिस्टर इहा ग़लति ॻाल्हि थो करे त बसि पोइ मथां खां ॾिस त तो मुंहुं ते आहे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। पर सभु कराची जे वापारियुनि जेको आहे चयो त बाबा स्मार्ट लॉकडाउन ख़तमु कयो 14 मई ताईं, न त पोइ असां एहतिजाज कयूं था। छा थींदो हुन सां वापारियुनि सां, छा थींदो, कहिड़ी ज़रूरत आहे स्मार्ट लॉकडाउन करण जी? छा थियो जो लॉकडाउन पुलिस ईंदी आहे 9:30 बजे दुकान बंदि कराए हली वेंदी आहे। तव्हां उते ॾिसो मीटरनि सां बिजली ॿारनि न, पाण वधीक ॿरे त सुठो आहे न, तव्हांजे बिजली कंज़म पैदा घणी थी थिए, तव्हांजी कंज़म्पशन बि ओतिरी ऑन पेपर थिए न। तव्हां उते मार्केटुनि ते कहिड़ो ॾुखियो कमु आहे, तव्हां मार्केटुनि ते चओ बाबा तव्हां मीटर सां बिजली खणो, छो था तव्हां उते लॉकडाउन कयो? अदा टोटल ख़िलाफ़ु कमु आहे। जेके कॉपी करे जी हा PCS ऑफिसर थिया आहिनि, DSP थिया आहिनि, उहे छा इहे मतिलबु इहो कंदा न वञी, छा उहो कंदा? छॾ यार हिननि किसनि खे। तूं अज़मत हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, अलाए कॾहिं सुधरंदे? सर बस लास्ट क्वेश्चन, पाकिस्तान सुधरण जी उमिरि त कान्हे, पर अलाए कॾहिं सुधरंदे? दुआ कयो, वॾा आहियो। ॾुखिया सुवाल तूं पुछी ॾाढा। मोरे साहब, पाकिस्तान सुपर लीग फाइनल ते थी वियो, हुनजो पेशावर ज़ल्मी खटियो, हैदराबाद किंग्स में पहिरियों दफ़ो आई, पोइ फाइनल ताईं पहुती। ख़ैर इहो क्रेडिट आहे, हैदराबाद टीम जो क्रेडिट आहे, ऐं असांजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे सिंधियुनि लाइ, ख़ासि तौर ते यार असांजो होजमाल हुते बि डांस कयनि, सुठी ॻाल्हि आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, असांजी दिलि ख़ुशि थी वई। पर ॻाल्हि ॿुधो न, T20 आहे उन ॾींहुं जेका सुठी मैच, उन ॾींहुं जेका टीम सुठी खेॾंदी उहा खटंदी। T20 जी ॻाल्हि ई आहे, जंहिं ॾींहुं मैच आहे बसि उन ॾींहुं उहो सुठो खेॾे। जीअं ॾिसो न हैदराबाद सेमीफाइनल में कीअं आई, जी हा बिल्कुलु, फाइनल में कीअं आई, बिल्कुलु, यानी आख़िरी ओवर में 6 रन्सूं पयूं खपनि, 6 रन्सूं करण न ॾिनियूं बॉलर, हालांकि सेट बैट्समैन बीठा ॿई। जी हा, सो ॻाल्हि आहे त उन ॾींहं जी गेम आहे, जंहिं ॾींहुं उहो जेका टीम उन ॾींहुं सुठो खेॾंदी उहा खटंदी। सही, बिल्कुलु। मोरे साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी थो पहुचे, तो मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।